ऐं हिते अव्हांखे ॿुधायूं त हाला में ॿ भेनरूं गुज़िरियल 4 ॾींहनि खां गुम आहिनि। वार सख़्त परेशान आहिनि। तालिबुल मौला कॉलोनी वासण 14 वरनि जी ताहिरा ऐं 16 वरनि जी इकरा बतूल सूमरो गुम थी वयूं। वारसनि मूजिब ॿई न्याणियूं 4 ॾींहं अॻु घर मां बैतुल माल जे सिलाई सेंटर वञण लाइ निकितियूं हुयूं। नींगरियुनि जे वालिद मोहम्मद मुराद सूमरो मूजिब मिटनि माइटनि वटि ॻोल्हा कई पर न्याणियुनि जो पतो न पियो। कंहिं सां बि दुश्मनी न आहे। नींगरियुनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हाला में 2 भेनरूं गुज़िरियल 4 ॾींहनि खां गुम आहिनि। वारिस परेशान आहिनि। तालिबुल मौला कॉलोनी वासण 14 वरनि जी ताहिरा ऐं 16 वरनि जी इकरा बतूल सूमरो गुम आहिनि। वारिसनि मूजिब ॿई न्याणियूं 4 ॾींहं अॻु घर मां बैतुल माल जे सिलाई सेंटर वञण लाइ निकितियूं हुयूं। नींगरियुनि जे वालिद मोहम्मद मुराद सूमरो मूजिब मिटनि माइटनि वटि ॻोल्हा कई पर न्याणियुनि जो पतो न पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नदीम मंगरियो। जी नदीम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हां ॿुधाईंदो होला त हाला वसी 2 भेनरूं गुज़िरियल 4 ॾींहनि खां पुरसरार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि पारां हाला थाणे ते गुमशुदगी रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। हाला जा तालिबुल मौला कॉलोनी जो रवासी 2 सॻियूं भेनरूं जेके हिकिड़ी 14 वरनि जी ताहिरा बतूल सूमरो ऐं ॿी 16 वरनि जी इकरा बतूल सूमरो, ॿई धीअ मोहम्मद मुराद सूमरो जेके 4 ॾींहनि 4 ॾींहं पहिरीं घरां बैतुल माल जे सिलाई सेंटर लाइ निकितियूं आहिनि, जंहिं बाद वापसि घर न पहुचियूं। काफ़ी ॻोल्हा पिया संदन को बि पतो न पइजी सघियो। नींगरियुनि जे पीउ मोहम्मद मुराद सूमरो हाला थाणे ते गुमशुदगी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी आहे। रिपोर्ट दाख़िल थियण पर पुलिस पारां जेका नींगरियुनि जे ॻोल्हा शुरू कई वई आहे। पुरसरार नमूने गुम थियल नींगरे वारसनि सां जॾहिं असां राब्तो कयो त हुननि ॿुधायो त सूमर वारे ॾियारे 2 भेनरूं सिलाई सेंटर लाइ निकितियूं हुयूं, जेके अञा ताईं वापसि घर न पहुचियूं आहिनि। मिटनि माइटनि काफ़ी ॻोल्हा करण बावजूदि संदन को बि पतो न पइजी सघियो आहे। हिननि जो चवणो त असांखे कंहिंसां का बि दुश्मनी न आहे ऐं ग़रीब मिसकिन ऐं पोरियत माण्हू हिन वस वारनि खां अपील कई आहे संदन न्याणियुनि जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी नदीम अपडेट करण लाइ।